सुजागबार तहरीक के तरफा कायदे इंकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जन के एजाजी शील्ड पेश करण के लिए गुजारिश कंदुसि सुजागबार तहरीक के नए चूंडजी आयल मरकजी सदर मोहतरम शफीक कांदड़ो जन के तो वो पलीजे साहब जन के एजाजी शील्ड ॾियनि ऐं उन खां बाद सुजागबार तहरीक जे 2 सालनि जी बहितरीन कारकर्दगी ते मरकजी अॻुवाणनि जे लाइ शील्डियूं आहिनि जंहिंखे सभ खां पहिरियों शील्ड पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम कायदे इंकलाब पलीजो साहब जन के तो बेहतरीन कारकर्दगी ऐं मेहनत ते मोहतरम शफीक कांदड़ो साहब जन के शील्ड पेश कनि। उन खां बाद बेहतरीन कारकर्दगी लाइ शील्ड हासिल करण लाइ उर्स जोगी अचे। हाणे आऊं बेहतरीन कारकर्दगी पेश करण लाइ 3 इनाम लाइ गुज़ारिश कंदुसि सजाद घलू खे त उहो अची पंहिंजी शील्ड हासिल करे। सजाद घलू। वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी, इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगी, जब धरती नगमा गाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी। हानिया सिंधी अवाम जे अज़ीम सबूत जंहिंजो हर पल हर घड़ी सिंधी अवाम जी हक़ीक़ी जिदोजहद ऐं जाखोड़ गुज़रियो आहे, जेको सिंधी अवाम जे ज़मीर जो आवाज़ आहे, जेको दुश्मन लाइ ललकार आहे, जेको सजन लाइ सुरफ्तार आहे, जेको न विकियो आहे न झुकियो आहे। इस्तक़बाल कंदा दावत खिताब ॾियां थो सिंधियुनि जे महबूब भगवान कायदे इंकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जिन खे पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। नारे नारे पलीजो, ओ नारे नारे पलीजो, ओ दम दमादम, ओ दम दमादम। सुजागबार तहरीक जा सदर शफीक कांदड़ो साहब, अदी नज़ीर, स्टेज ते वेठल ॿिया दोस्तो ऐं भाउरो भेनरो ॿारड़ो नौजवानो दोस्तो शिकारपुर जा शहरियो, सिंध खां आयल भाउरो ऐं भेनरो, जीअं सिंधी जीअं सिंधियुनि जी सिंध ऐं जीअं असांजी हक़ परस्त जदोजहद। सभ खां पहिरियों सुजागबार तहरीक खे हिन शानदार जशन ऐं सालगिरह जे क़याम ते मुबारकबाद ॾियां थो। तंहिंखां पोइ हिकु नई चूंडी आयल बॉडी आहे तंहिंखे मुबारकबाद ॾियां थो त हुननि पंहिंजो पाण खे हिन जे लाइक़ साबित कयो आहे जो हुननि खे हुननि जे दोस्तनि हिन ज़िमेदारियुनि जे वरी लाइक़ सम्झियो आहे। ऐं तंहिंखां पोइ आऊं शिकारपुर जे शहरनि खे ऐं सभिनी दोस्तनि खे हिन सॼे साथ में शिरकत करण ऐं सब्र सां हिन वक़्त ताईं वेहण ऐं वरी ॻाल्हि जेका थोरी घणी सरकार नामदार महिरबानी पाण ते ऐं शफ़क़तनि जी नज़र कई तंहिं दौरान में मूंखे ॾाढो अजब थियो त सिंध जे माण्हुनि एॾे हौसले सां ऐं ख़ासि करे ॿारनि ऐं औरतनि हेॾे हौसले सां दुश्मन जे हिन समूरे हमले खे बर्दाश्त कयो ऐं हिन साज़िश खे नाकाम बनायो। तंहिं ते आऊं तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि मां मुबारकबाद ॾियां थो। टीहनि सालनि खां वठी सरकार बहादुर इहो फ़ैसिलो करे छॾियो, 2 टे कम फ़ैसिला कई त सिंधी माण्हुनि खे पढ़णु कोन ॾिबो, ॿियो त सिंध जे घण घुरनि खे जलसो करणु कोन ॾिबो, ख़ासि करे उहे माण्हू जेके सिंधी माण्हुनि जे पारां केस लड़ी सघनि था, जेके ॻाल्हि सम्झनि था, जिन खे सम्झ आहे अकुल आहे ऐं जिन में हिन सॼी ॻाल्हि खे मुंहुं ॾियण जी लियाकत ऐं ताक़त ऐं जुरत आहे, उन्हनि खे ॻाल्हाइण न ॾिबो। गुज़िरियल 3 सालनि खां 5 8 भेरो आहे जो सरकार जे माण्हुनि असां ते हिननि जसनि खे फिटाइण जूं बार बार कोशिशूं कयूं, सालनि जा साल
ही नई ॻाल्हि न आहे। रोज़ान मिठी में आउसि, फायरिंग कयूं, हिकिड़ो माण्हू मरी वियो। साईं जो कॉलेज यूनिवर्सिटी आहे टंडोजा मेडिकल कॉलेज, दूबदू फायरिंग कयूं। फ़ैसिलो थियल हो त ॻाल्हाइण ॾिबो पंहिंजे एजेंटनि खे, दलालनि खां सवाइ सिंध में को बि न ॻाल्हाए। एजेंट ॻाल्हाए, उहो नचे टपे डांस करे, सिंध 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 ॾंद कढे कीची करे। निसार में तेरी गलियों पे वतन के जहां चली है रस्म कि कोई सर उठा के चले, जो कोई चाहने वाला तवाफ को निकले, नजर चुरा के चले, जिस्म जान बचा के चले। पाकिस्तान की हुकूमत, वो पाकिस्तान की एस्टेब्लिशमेंट, वह पहिरीं बेशरम में बेहया एस्टेब्लिशमेंट आहे जेका 50 सालन खां वठी पंहिंजे मुल्क उन जे स्टेट खे तहस नहस करण लाइ रोज़ नयूं साज़िशूं करे पंहिंजे मुल्क खे तबाह बर्बाद कंदी रही आहे ऐं अॼु उन हिदायत ते कयो। हे उहा बेहया माण्हू आहिनि जन मोहम्मद अली जिन्ना जे पंहिंजी जान ॾियण सां क़ुर्बान करण खां पोइ सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां सन 1916 खां वठी कयल क़ुर्बानियुनि जे नतीजे में क़ाइम थियल हिन मुल्क खे नाजाइज़ तरह पंहिंजे कब्ज़े में वठी मोहम्मद अली जिन्ना खे फुटपाथ ते उछलाए ऐं मकारी सां काइदिज़म करे हिन मुल्क खे खाई विकिणी, अमरीकियुनि सां विकिणी ऐं हे बेहया ऐं बेशरम हिन मुल्क जा कूड़ा वारस बणिजी ऐं असांखे चवनि था अव्हां जो हुन मुल्क सां वास्तो कोन्हे, अवी गदार आहियो, राज आहे, एजेंट आहियो। सिंधी माण्हू पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि। 50 सालनि खां हिननि माण्हुनि जो ड्रामो कयो आहे। हे माण्हू केरु हुआ? हे टके जा माण्हू हुआ। मोहम्मद अली किरारक हुआ, 6 पैसे वारा गुलाम मोहम्मद बारारी माण्हू, इहे वरी पाकिस्तान जा जिन्ना जा वारस थिया। ही जेको माण्हू खे चए पियो नवाज़ शरीफ़, कल टुडी चईं माण्हू गॾु करे त हमला आवर थियो पाकिस्तान जे जमहूरी कुवतनि जे मथां, पंहिंजा हक़ घुरण वारनि माण्हुनि जे मथां, पाकिस्तान जे शहरियुनि जे मथां तव्हीं हमलो करियो। तव्हां कॾहिं कंहिं मुल्क जे वज़ीरनि खे ॾिठो आहे, कंहिं बादशाह खे ॾिठो आहे त माण्हुनि खे चए त मुंहिंजे मुल्कनि खे मारे वञो, मुंहिंजे रैयत खे मारे वञो? कि दुनिया में अहिड़ी का बादशाही थी आहे? ही हिन में हे बेज़मीर ऐं बेशरम ऐं बेहया माण्हू, हे टके जा बाज़ारी माण्हू, बेकारी माण्हू, बाज़ारनि में दलालियूं कंदड़, अमेरिका जूं करण हलंदड़ माण्हू से मुंहं खे चवनि था त पंहिंजे मुल्क ते हमलो कयो। इन्हनि माण्हुनि जे दौर में हीअं ठुश ठुश थिए थी, हमला थियनि था, फायरिंग थिए थी। ही इंतज़ाम ऐं बंदोबस्त आहे। तव्हां सम्झो था त हीअ शइ हिननि जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ हूंदी? हरगज़ न। ही नवाज़ शरीफ़ सभु कुझु हीअं करणु चाहे थो। नवाज़ शरीफ़ खे मालूम हुअणु खपे त सिंध जा माण्हू हेॾा कमज़ोर न आहिनि जो हुनजे इन्हनि साज़िशी ज़हननि जी पैदावार कयल कंहिं बि साज़िश खे कामयाब हणणु ॾे, इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। असां हिन मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असां हिन मुल्क लाइ विढ़िया आहियूं, असां जमहूरियत लाइ विढ़िया आहियूं। असां 10 साल हिननि कातलनि ऐं जलादनि जे कैद खान में रही हिननि जे अॻियां झुकण खां इनकार कयो आहे। असां मुड़ुस माराया आहिनि, असां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असां रद्द कयो आहे। हे टके जा टटूं किराए जा ऐं उनजा एजेंट ऐं दलाल असांजे बहादुर ऐं जंगजू क़ौम खे झुकाए उनखे नीस्त ऐं नाबूद करण जी ख़्वाहिश करे सघे थी, पर उन में कामयाबी हासिल करे नथी सघे। नवाज शरीफ हाराए चुको है। नवाज शरीफ यूसलेस ऐं डैम ब्लडी फूल थी चुको है। हू पंहिंजे शर्म पचाइण लाइ मुल्क खुटी वियो, मुल्क खुटी वियो, ॾेवाले में अची वियो। जंहिं शइ खे ही बदबख्त हथ थो लाहे उहा नाकाम थियो वञे। अवां ॾिठो त हिन बदबख्त सॼे पाकिस्तान जा पैसा फुरे, हिन धाड़ेल, हिन फोरूअ, हिन बखील ऐं पराटपड़ खणंदड़ माण्हू, चोर ऐं बदमाश ऐं अमानत में ख़यानत कंदड़ माण्हू सभु टपड़ सॼे मुल्क जा खणी वञी ठाही कहिड़ो? पंजाब जे अंदरि मोटरवे ठाही, मोटरवे ठाही, उहो खुटी वियो। हींअर रोज़ानो उहे हज़ार रुपया, लखा रुपया नुक़सान थो करे। कर्ज़ वटि खुटी विया।
एटम बम ही गिच में पइजी वई असां माफ़ी मां वठनि त असीं लिखी था ॾियूं त वरी अहिड़ो कमु कोन कंदा। सीटी बीटी छा आहे? सीटी बीटी छा आहे? सीटी ॿिया असांखे बस करियो, ख़ुदा जे वास्ते ॾोह कढोसीं ॿई वेंदासीं, असीं ॿिया अहिड़ो कमु कोन कंदासीं। कन कोशिश करे सीटी बीटी माना कन कोशिश। हाणे ॿिया सभु वाहूं खुटी वियूं। कालाबाग डैम हालियो, मूंखां बेगम अली खान पुछियो कालाबाग डैम तो बन जाएगा, मुझे नहीं बनेगा। असांजे पीपलनि दोस्तनि पुछियो यार बनाए त छॾींदा, मुझो कोन बनाईंदा। सवाल ई कोन्हे। ताक़त जो तवाज़न असांजे फ़ाइदे में आहे। सिंध जा माण्हू सुजाग आहिनि। सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक मुक़ाबिलो कालाबाग डैम जे मसाइले ते सिंध जा माण्हू कंदा ऐं उहो 30 सालनि खां कंदा रहिया आहिनि। बलूचिस्तान के दोस्तनि खे असां ॿुधायो, इहा ॻाल्हि दिमाग़ मां कढी छॾियो त कालाबाग डैम ठही वेंदो। सिंध जा माण्हू कोन ठहण ॾींदा, असीं हिननि खे हलण कोन ॾींदासीं, असीं हिननि खे हुकूमत करण ॾींदासीं कोन्हे। कालाबाग डैम छाजो ठाहींदा? कालाबाग डैम जी शिकिल खपे, उहा जी शिकिल में ही मुल्क असां ठाहियो आहे। हिननि त घणेई असांखे चयो तव्हांजो पाकिस्तान सां वास्तो कोन्हे, तव्हीं वञी सिंधू देश ठाहियो, सिंधू देश ठाहिण वारा ॿिया हूंदा, असीं पाकिस्तान जा वारिस आहियूं। पाकिस्तान असांजो आहे। पाकिस्तान कंहिं पंजाबी हुक्मरान कोन ठाहियो आहे। जिना पंजाबी न हो, कसूर जो कोन हो, सियालकोट ऐं लाहौर जो कोन हो, कश्मीरी कोन हो, जिना झिरकनि जो ऐं सिंध जो ऐं पाकिस्तान जी तख्तगाह कराची जो वेठल हो। जेकॾहिं सिंध सन 1916 खां वठी बम्बई खां अलॻि थियण जी जदोजहद करे पाण खे आज़ाद न करे आहे मोहम्मद अली जिन्ना जी अॻुवाणी हेठि, ऐं उन में मालूम हुअणु खपे समूरनि सिंधी लीडरनि में हिसो वरितो ऐं सर शाह नवाज़ खान भुट्टो जो तमामु ज़बरदस्त किरदारु आहे। मूं पंहिंजी बेनज़ीर साहिबा खे चयो त मज़मून लिखनि पिया वास्तो कोन्हो रिकॉर्ड मौजूदु आहे त सभिनी माण्हू सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह, मीरा मोहम्मद शाह, बदकिस्मती सां GM सैयद साहब कोन हो, ॿिया सभु माण्हू हुआ, सर यूसुफ हारून ऐं सभु माण्हू, ऐं सर शाह नवाज़ भुट्टो जी तमामु अॻुवाणीअ वारो किरदारु आहे। ऐं सभिनी जो अॻुवाण हो मोहम्मद अली जिन्ना। जेकॾहिं मोहम्मद अली जिन्ना जे अॻुवाणी हेठि असीं सिंध खे बम्बई खां आज़ाद न करायूं हा त छा ते पाकिस्तान ठाहींदा? पंजाब त सिखनि सां गॾु हो, बलूचिस्तान त सूबो हो ई कोन, सरहद त कांग्रेस सां हो। पाकिस्तान किथे ठाहींदा? यूरोप में ठाहींदा, यूपी में ठाहींदा, जर्मनी में ठाहींदा, पाकिस्तान किथे ठाहींदा जेकॾहिं सिंध न हुजे हा? हमको दुआएं दो तुझे कातिल बना दिया। असां सिंधियनि, असांजे क़ाइद, असांजी सरज़मीन, असांजे तख्तगाह, असांजे शहरनि तव्हांखे मौतबर करे पाकिस्तान करण जी ॾिनी, तव्हीं थुकूं झड़ो पिया हा, सिखनि जे अॻियां थुकूं जी जलाबती कढी। 1853 खां वठी पंजाब जे हुक्मरान तबिके असांजो पाणी चोराए थुलो थियो आहे। हे सरसब्जियूं, हे आबादियूं तॾहिं थियूं आहिनि जॾहिं हिननि असांखे सुकायो आहे। नवाज़ शरीफ़ वारनि असांखे 1853 खां वठी फुरे लुटे असांजो पाणी खणी असांजे मुल्क खे बर्बाद करे, हाणे जॾहिं हिसाब जो टाइम थियो आहे तॾहिं तो माण्हुनि खे चए त हिननि खे वञी क़तल करे छॾियो। अलाह ऐं रसूल जे नाले में ही पलीत, ही काफ़र, ही नजस ऐं नापाक माण्हू, इस्लाम जो बाग़ी माण्हू, कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो नाफरमान, उनजे इल्म ऐं उनजे हुकूमत, उनजे काबिल खे पुट में खंजर वारो माण्हू, ही नापाक माण्हू जो मुल्क में खाना जंगी तो हलाए, पंहिंजे नौकरीअ वास्ते, पंहिंजे पैसे लाइ करे, पंहिंजे खाधे लाइ करे, आबादी जी सल्तनत जे वास्ते ही मुल्क खे तबाह ऐं बर्बाद करण लाइ तयारु थियो आहे। हिन माण्हू में एतिरो शर्म न आहे। जंहिं मुल्क में ही लोहार माण्हू ही शहनशाह थियो, जंहिं मुल्क में हिनखे शहनशाहियत ॾिनी, बादशाहियूं ॾिनियूं, नवाब थी उॾाणूं, उन मुल्क खे ही टके जी कुर्सी वञण जे डप खां तबाह करण लाइ तयारु थी वियो आहे। ऐं हीअं हिन बदमाशनि ऐं लोफरनि खे छॾे थो ठुस ठुस करे जलसा बंदि कराए छॾियो। सिंध जा माण्हू
अमी ॿिनि गोलियुनि खां डिॼी पंहिंजे हक़नि तां तस्बरदार थी वेंदव ऐं पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद न कंदव ऐं डिॼी जलसनि जा मैदान ख़ाली करे भॼी वेंदव घरनि में। नवाज़ शरीफ़ 5 गुंडा मोकिले 5 लोफर बाज़ारी टके जा माण्हू वठे असां जूं तइलीमी अदारा बंदि करे वेठो आहे। तव्हां सम्झो था त हीअ हुकूमत जंहिं ढाका में हिकिड़ी राति में 1 लख माण्हू क़तल करे छॾिया, न्याणियुनि सां जेकी अकूबतूं कईसीं तव्हांखे मालूम आहिनि, तारीख़ में उन्हनि खे दोहराइण नथो चाहियां। उहा हुकूमत हिननि 25 गुंडनि खे सिंध जी यूनिवर्सिटी मां पादरानी कढी नथी सघे। गुंडा ॾाढा आहिनि, नवाज़ शरीफ़ हुकूमत कमज़ोर आहे, नथी वड़ी सघे। ये 50 सालनि खां पाकिस्तान आर्मी वेठी आहे, तंहिंखां हे लूसी जेके आहिनि 4 कुता भौंकनि पिया, इहे हिननि खां ज़ोर आहिनि, इहे कढी इम्तिहान नथा कराए सघनि। तव्हां छा था चयो? गुंडा ज़ोर आहिनि, सरकार ज़ोर आहे? सरकार ज़ोर आहे ऐं उहो ॼाणी बुझी बदमाशी करे मकर करे इन्हनि गुंडनि खे पाले, इन्हनि खां कूड़ा नारा हणाए, इन्हनि जे वॾनि खां कूड़ा नारा हणाए बदमाशियूं ऐं गद्दारियूं करे असांखे पढ़ण नथी ॾे, असांखे जाइल ऐं ग़ुलाम रखणु चाहे थी। उन्हनि खे ख़बर आहे त सिंधी माण्हू होशियार आहिनि, सिंधी माण्हू ज़हीन आहिनि, सिंधी माण्हू दिलेर आहिनि। सिंधी माण्हू मोहम्मद अली जिन्ना पैदा कयो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पैदा कयो, सिंधी माण्हुनि असां जहिड़ा मिसकीन माण्हू पैदा कया जेके इन्हनि सभिनी जे चालाकियुनि ऐं मकरनि खे चङी तरह सम्झी उन्हनि खे नीस्त ऐं नाबूद करण जी सलाहियत रखनि था। उहे असांजे इल्म खां डिॼनि था, असांजे सम्झ खां डिॼनि था, असांजी जुरत ऐं साबित क़दमी खां डिॼनि था, जेका फ़क़ति इल्म ज़रिए हासिल थींदी। हुननि खे ख़बर आहे त जाहिल माण्हू साबित क़दम रही नथो सघे, जाहिल माण्हू घणी देर ताईं विड़ी नथो सघे। तंहिं करे उहे असांखां इल्म खां महरूम रखणु चाहिनि था, सम्झ खां, आलमी दानिशवरी ऐं सम्झ खां महरूम रखणु चाहिनि था। उहे असांखे अटे जो घुबटो करे कंध हेठि करे ग़ुलाम बनाए हलाइणु चाहिनि था। तंहिं करे हिननि टके जे लोफर खे बचे असांखे चुप कराए, असांजा तइलीमी अदारा, असांजा जलसे गाह, असांजा शहर उन्हनि ते नाजाइज़ कब्ज़ो करे हे माण्हू असांजा गर्दनूं ग़ुलामी जी गठनि में क़ाइमु रखणु चाहिनि था। हिननि 2 वार कया आहिनि हींअर ताज़ो। हिकिड़ो आदमशुमारी कूड़ी ठारायूं, हिनखे कूड़ो मैंडेट ॾिनूं ऐं उहो एस्टेब्लिशमेंट ॾिनूं। हिते जी एस्टेब्लिशमेंट साज़िश करे सिंधी क़ौम खे तबाह करण लाइ 14 अगस्त 1947 खां वठी हिते जी एस्टेब्लिशमेंट सिंध खे नीस्त ऐं नाबूद करण लाइ साज़िशनि पुठियां साज़िशूं, साज़िशनि पुठियां साज़िशूं, साज़िशनि पुठियां साज़िशूं कंदी रही आहे। पहिरीं धक सां शहरनि ते कब्ज़ो कराए छॾियईं। शहर में असीं अजनबी बणिजी वियासीं। असांजी वॾे में वॾी मिल्कियत कराची हुई, उहा धक सां लियाकत अली ख़ान खसे असांखे वॾे में वॾे शहर मां कढी छॾियो। वॾे वॾा शहर तन में असीं अजनबी बणिजी वियासीं। वनजूनट मड़े लखा एकड़ ज़मीनूं कढी छॾियईं। असां जूं ॿोलियूं ख़तम करे छॾियईं। ॿोली सिंधी ॿोलीअ खे 6 दर्जे ताईं रखियईं, चई वधीक सिंधी पढ़ण जी ज़रूरत कान्हे। कूड़ा नारा हणी तइलीमी अदारा बंदि करे छॾियईं। हींअर लिखे लखानूं पढ़ियल आनूं, तव्हां ॿुधो शागिर्दनि तव्हांखे ॿुधायो त सिंधी तइलीम जी कहिड़ी हालत आहे। हाणे कालाबाग डैम, कालाबाग डैम में हिननि दलील ॾिना, हिननि केस हलाया। असांजे इंजीनियरनि कराचीअ में हिननि जे इंजीनियरनि खे 3 कपिड़ा लाहे उघाड़ो करे विच ते बीहारे छॾियो। सिंध जे इंजीनियरनि साबित करे ॾेखारियो त तव्हीं कूड़ा आहियो, तव्हांजो केस कूड़ो आहे। कालाबाग डैम ठाहिण जे लाइ का टेक्निकल गुंजाइश कान्हे। उतां नाका आहिनि हिननि ॾिठो हिन धरणे खां पोइ त सिंधी क़ौम मुतहद आहे। सिंधी हिन मसइले ते आख़िरी द्वार ताईं लड़ण लाइ तयार आहिनि। सिंधी हिननि खे हलण कोन ॾींदा, सिंधी हिननि खे हुकूमत करण कोन ॾींदा, सिंधी हिननि जी बादशाही हलण ई कोन ॾींदा। त हिन टियों आख़िरी शिकस्त खुर्दा माण्हू जो वार कयो आहे। अलाह खे चयो आहे, अलाह जे नाले में ही बदमाशी करणु चाहे थो। नादर शाह जॾहिं हिंदुस्तान ते हमिलो ते कयो त हितां पेशावर मां लिटर लिखी मोकिलियईं, ख़ुदा ॼाणे थो, रब पाक ॼाणे थो, ऐं मुस्लमान जे मदद लाइ आयो आहियां। मुस्लमान जे मदद लाइ आयो। 3 ॾींहं दिल्लीअ में मुस्लमाननि जो कोर्स कई। हिते सिंध में आयो, उमरकोट ताईं कोर्स ऐं करबलाऊं कई।
कलमा पढ़ंदो वियो माण्हू मारींदो वियो, कलमा पढ़ंदो वियो माण्हू मारींदो वियो, आयतूं पढ़ंदो वियो माण्हू मारींदो वियो। ही कातलनि ऐं जलादनि जो पुराणो दस्तूर आहे। सवाइ आयतूं पढ़ण जे हे मुस्लमाननि खे क़तल कंदा ई कोन। असल खां वठी मुस्लमान जी तारीख़ तव्हां ॾिसो, आयतूं पढ़ी माण्हू मारींदा आहिनि। हू बि ज़ियाउल हक़ सो बि ईअं कंदो हो, नहमद उव नुस्ताईन उव नुसल्ली अला सय्यदल मुरसलीन। आयत पढ़ बि माण्हू मारबो, फांसी ते चाढ़ियो। ही मुनाफ़िक ऐं मकार, ही नजस ऐं नापाक माण्हू, ही कायदे आज़म जो गदार, ही पाकिस्तान जो दुश्मन, ही इस्लामी दुनिया जो कातिल, ही इराक में अमेरिका जो दल्लो जंहिं फौजूं वठी इराक जे ख़िलाफ़ मोकिलियूं हुयूं। दुनिया इस्लाम जो ही कातिल ऐं जलाद। तव्हां खां पुछां थो, इराक ऐं अमेरिका जे विच में लड़ाई हली त नवाज़ शरीफ़ कंहिंजे पासे हो? तव्हांखे ख़बर आहे? अमेरिका जे पासे। जेके बि हिन जा मुजाहिद आहिनि उहे अमरीकी आहिनि। ही जिन खे सॾ ॿियो करे त पाकिस्तान में क़तल करियो, इन्हनि पैसा किथां आंदा? मदरसनि में पैसा थींदा आहिनि छा? मदरसनि में टैंकूं ठहंदियूं आहिनि छा? मदरसनि में कमांडर ठहंदा आहिनि छा? मदरसनि में हवाई जहाज उॾामंदा आहिनि छा? किथां आयो पैसो? अमेरिका जे यहूदियनि। अमेरिका माना यहूदी। हिन जा पैसा किथे रखिबा आहिनि? हे जेके हलनि पिया हेॾियूं ॾाढियूं रखाए पिया हलनि, हिन जा पैसा कंहिं वटि रखियल आहिनि? यहूदी बैंकनि में। सऊदी अरब जो पैसो कंहिं वटि रखियल आहे? यहूदी बैंकनि में। ही जेके पतलाई हलनि पिया, हे वेठा तेतरी तितर पिया मारीनि ऐं इस्लाम इस्लाम सॼियूं कंदा वतनि, हिन जा पैसा किथे आहिनि? यहूदीअ वटि। हे सभु ग़ैर जमहूरी हुक्मरान, अमेरिका जा दल्ला, उहे सभु मुल्क में मुस्लमाननि खे फुरियो पैसा मोकिलीनि था यहूदियनि खां ऐं यहूदियनि जा नौकर आहिनि। तव्हां ॾिसो था जेके वॾा वॾा हीरा जिन जूं तरियूं बि थियनि, इहे बि अमेरिका जा नौकर। हिन वक़्तु वॾे में वॾी साज़िश आहे त हिकिड़ा मिरू माण्हू, हिकिड़ा दरंदा माण्हू, तन खे हथियार ॾेई उन्हनि खां नारा लॻाए हिन समूरी इस्लामी मुमलकत खे तहस ऐं नहस करे हिन खे यहूदियनि जो ग़ुलाम बनाइजे। तव्हां छा था चओ त कातिल ऐं जलाद ॾाढ़ी रखण सां मोमिन थी वेंदो आहे? ईमान ॾाढ़ीअ में आहे फ़क़ति। जंहिंखे ॾाढ़ी आहे सो मोमिन आहे, ॿिया सभु काफ़िर आहिनि। हिकिड़ो कातिल ऐं जलाद माण्हू, यज़ीद खे ॾाढ़ी हुई कान हुई? यज़ीद खे ॾाढ़ी हुई। अरबी जामू पहलोसि, आयतूं पढ़े पई, ॿोली अरबी हुयसि। कोई यज़ीद ॾाढ़ीअ करे मुस्लमान थी वियो छा? लतीफ़ साईं चए थो, इन पर न ईमान जीअं कलमे गो कोठा, ईअं दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, मोह में मुस्लमान अंदरि आज़रा। ईअं हे दगा ऐं दिलनि वारा माण्हू, हे नापाक माण्हू, हे गैर इंसानी सुलूक रखण वारा माण्हू सिंध खे सभ खां पहिरियों ई नेस्त ऐं नाबूद करणु चाहिनि था। पर सिंध जा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि हाणे सम्झो, 50 साल वारो आयो हिन जो, हाणे वारो आहे पंहिंजो। ऐं अमीर अपने बदख्शां की तरफ रुख करना, हिननि असांखे वेड़ायो हो, बलोचनि खे, पठान खे, सिंधियुनि खे वेड़ायो हो, बंगालियुनि खे वेड़ायो। हाणे असां सभिनी खे गॾु कयो आहे। असीं कामयाब थिया आहियूं। असां नंढनि सूबनि जे अवाम खे गॾु करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आंदो आहे। असां सभिनी सबक़ सिखियो आहे। बेनज़ीर चए थी त मूं सबक़ सिखियो आहे। अजमल खटक चए थो मूं सबक़ सिखियो आहे। बलोच चवंदा असां सबक़ सिखियो आहे। जेको तो चए थो हिननि असांखे पढ़ाए पको करियो आहे त हे पलीतनि, हे नापाक आहिनि, हिननि मां कंहिंखे चङाई कान थींदी, हिननि जी बालादस्ती नामंज़ूर आहे। धुरियाई धारियां मिट मुईअ जा न थिया, मधी ॾेरनि मन में ऐं खिलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठनि ओताकनि में। मूंखे हिन मुल्क जे वॾनि वॾनि लीडरनि चयो आहे त असां दोखो खाई वियासीं। असां सम्झो त हुन सां ठगी कयूं, असां सां कोन कंदा। असां सम्झो त हू चरियो आहे, हुन में अकुल कोन्हे, आउं वधीक चालाक आहियां, आउं हुनजी ठगीअ जो शिकार कोन थींदुसि या थींदसि। पर हे नालाइकनि, हिननि में कंहिंखे चङाई कान थी। सभु माण्हू हाणे सम्झी विया आहिनि, ॿारनि खे सम्झी विया। कूड़ा आहिनि, हिननि जे लफ़्ज़ ते एतबार कोन्हे, को हिननि ते एतबार न कंदो। हे अहराम ॿधी अचनि, हुनजो हाफ़िज़ जो शहर आहे त जे क़ुर सॼे सां ही माण्हू लिबास पाए अचे, हिन जी ॻाल्हि ते एतबार न कजो। हे कूड़ा आहिनि। सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी खपे। अॼु खां तक़रीबन 10 साल अॻु रावलपिंडी जे शहर में ही टाइम हो, अञा हींअर इलाही घणो टाइम थियो आहे, 12 थिया आहिनि।
3 बजे वली खान हो, विजन जो हो, बेनज़ीर साहबा हुई, पाकिस्तान सॼा लीडर हुआ। असां पिंडीअ जे हुआसूं, MRD जी मीटिंग हुई। 3 बजे राति जो असां फ़ैसिलो कयो त जेकॾहिं जमहूरी हुकूमत क़ाइमु थी, ऐं उन ॾींहनि में MRD जो कन्वीनर होसि, मूं सभई कम मोकिलाए तकिड़ो मीटिंग हलाए उहा मटर कयो। बाबा छा करिणो आहे आईंदे, पाकिस्तान खे हिननि वहशी माण्हुनि खां कीअं बचाइणो आहे। फ़ैसिलो ही थियो त मर्कज़ खे फ़क़ति 4 खाता ॾिबा, ॿिया समूरा खाता सूबनि जे हवाले कबा। मर्कज़ खे इन मुल्क जो मुतलक़ल अनान ऐं आदमखोर बणजण आईंदे न ॾिबो। हाणे वक़्तु आयो आहे, हाणे पीपल पार्टी बि सिखियो आहे, असां बि सिखियो आहे, हुननि बि सिखियो आहे त उहा ॻाल्हि सही हुई। मर्कज़ खे ताक़तवर करण जी माना हुनखे घणा खाता ॾियण न आहे, हुनखे घणा पावर ॾियण न आहे। हिननि खे हबच आहे, हिननि खे हुकूमत करणु नथी अचे। एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्यूटली। जंहिं माण्हूअ खे बेपनाह पावर मिलंदो उहो बेपनाह हरामी थींदो, उहो बेपनाह बेहया थींदो, बेशरम थींदो, हुनखे शर्म तक थींदी। बेहद हिसाब पावर ॾियणो न आहे। मर्कज़ खे फ़क़ति 4 खाता ॾियणा आहिनि ऐं अवामी तहरीक जो मुतालबो आहे ऐं जल्द उहो सॼी दुनिया जो मुतालबो थींदो पाकिस्तान जे अंदरि। महमूद अचकज़ई चए थो सही आहे, मैंगल चए थो सही आहे, अजमल खटक जी मूंखे ख़बर कान्हे, बेनज़ीर मूंखे ख़बर कान्हे, पर मूंखे चई हिकिड़ो जुमिलो त तव्हांजो मुतालबो वॾी जुरत वारो मुतालबो आहे ऐं इहो जुरत वारे मुतालबे ते असीं साबित क़दम आहियूं। उहो कहिड़ो आहे? सूबे हिकिड़े जी ॿियनि 3 सूबनि ते बरतरी नामंज़ूर। हिकिड़ो सूबो चए न, 3 सूबा चवनि हा, त हुन चवण ते थिए इहो हाणे आईंदे न हलंदो। हाणे सभिनी सूबनि खे बराबरी मिलंदी, सभिनी जा वोट मर्कज़ में हिकु जहिड़ा हुअण खपनि। असांखे क़ौमी असेंबली उहा क़बूल आहे जंहिंमें सभिनी जी हिकु जेतिरी नुमाइंदगी हुजे, जंहिंमें सभिनी जे फ़ैसिलनि जी हिकु जेतिरी क़दर ऐं क़ीमत हुजे। असेंबली खपे उहा जंहिं को बि सूबो ॿिए जे पुठियां यतीम ऐं कुकड़ थी न वेहे, जंहिंमें हिकिड़े सूबे जा माण्हू मोतबर थी ठिग करे हीअं करे हीअं हलनि ऐं ॿिया बि कुकड़ थी हुनजे पुठियां ॿ 4 हिकिड़ा दलाल भरी करे हुन ते कब्ज़ो कनि। उहा असेंबली न खपे। बंगाल खे हिननि चयो त अव्हीं घणाई में आहियो पर असां सां बराबरि थो। मुस्लिम लीग कांग्रेस खे चयो तव्हीं घणा आहियो पर असांखे बराबरी खपे। हाणे 50 सालनि गुज़रण खां पोइ असीं चऊं था तव्हीं असांखां घणा आहियो पर असांखे बराबरी खपे। जे तव्हांखे बराबरी मंज़ूर न आहे, वञो पंहिंजे सिखनि ॾांहुं जान छॾियो, पंहिंजो वञी कमु करियो। असीं गॾु आहियूं, पाकिस्तान असां ठाहियो आहे, तव्हीं त मुखालिफ़ हुआ, जाओ गेट आउट। फ़ौज वारी ॻाल्हि न हलंदी। असांखे फ़ौज में बि नुमाइंदगी खपे। असांजे माण्हुनि खे चूंडीनि कोन था। असांजे माण्हू केतिरा मुंहिंजे ॻोठ जा आहिनि, कैप्टन थी विया। कहिड़ी लियाकत आहे जा सिंध जे माण्हुनि में कान्हे। मूंखे चयो जनरल हमीद गुल, आपके पास आपके आदमी फौज में नहीं आते, मुझे तो घणा माण्हू खपनि, आउं तोखे ॾियां थो, तूं हुनजो इम्तिहान वठि। जेकॾहिं सभिनी उहिदनि जे लाइ सिंध माण्हू लाइक़ पैदा न करे सघे त असांजा हथ ॾेई छॾिजांइ, या बकवास बंदि करियो। हाणे असांखे जनरलनि में हिसो खपे। कंहिं ॾींहुं असांजो कमांडर इन चीफ पाकिस्तान आर्मी जो सिंधी हुअणु खपे, कंहिं ॾींहुं बलोच हुअणु खपे, कंहिं ॾींहुं पटून हुअणु खपे। सदाईं इन्हनि बचन हिन जो ठीकु न हलंदो। असांखे पाकिस्तान उहो खपे जंहिंमें सभिनी जी बराबरी हुजे, सभिनी जी हिसेदारी हुजे, सभिनी खे हिकु जहिड़ी इज़त ऐं माल मिले। असीं वधीक ग़ुलाम थियण मां बेज़ार थी पिया आहियूं। किराए जे टटुनि जे हथनि में मुहताज रही असीं वेही 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 हाणे बेज़ार थी पिया आहियूं। हाणे तव्हांखे हुकूमत करणु न ॾींदासीं। ऐं इएं छो थो चवां त हुकूमत करणु न ॾींदासीं? उहो हिन करे आहे, अॻे असीं बढ़ियल होसीं, असां ॻाल्हि सम्झी कान थी। अॻे असांखे हीअं बंदूक जा ठगा कंदा, ठुश ठुश कंदा, माण्हू रुगो फटाको थिए, रुगो हिकिड़ो फूकणो फाटे त सिंधी माण्हू सभु हथु फाड़े ईंदा आहिनि। असांजे जलसे में वठी आया, हे जेके एजेंट तव्हां ॾिठा, इहे दलाल उतां वठी आया। असां जलसो में कयो मिठीअ में त मेंहनि जो धन वठी आणे विधोसीं असांजे जलसे में। मेंहियूं कंदा हणंदियूं अचनि, हीअं कंदियूं अचनि, सभु अची ओचितो कमल काए वियूं। ॿिए पासे कयूं फायरिंग शुरू। पोइ माण्हू सभु हथु फाड़े मेंहनि में विहारे विया ऐं सभु ते भॻा रुगो मेंहनि खे ॾिसण लाइ। पर असां जलसे ते कंट्रोल कयो, जीअं अॼु तव्हां कयो, पाण जलसो जारी रखियो, फायरिंग कयूं, जलसो जारी रखियोसीं हमेशह हर हालत में। पर अहिड़ा वाइड़ा असांजी क़ौम खे वाइड़ो सम्झो वेंदो आहे, हीअ वाइड़ी क़ौम हाणे मुनज़म आहे।
हाणे बम फाड़ींदा कुझु न थींदो, दहमान ॾींदा कुझु कोन थींदो, मारे छॾींदासीं कुझु न थींदो, अव्हांखे क़तल कंदासीं कुझु कोन थींदो। न खंजर उठेगा न तलवार इनसे, ये बाजू मेरे आजमाए हुए हैं, असां सभु ॾिठो।